रानीपुर में यूसी गडेजी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां सोबोदेरो लिंक रोड जी मरम्मत न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। ॻोठ कैसर खान शाहाणी, ॻोठ घाघरा, ॻोठ मीर खान शाहाणी, ॻोठ पठाणी लाड़क ऐं ॻोठ भेलार जे रहवासियुनि पारां 2 कलाकनि ताईं धरणो हणी रोड ब्लॉक कयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक रवानी मुतासिर रही। इमाम बख्श शाहाणी, अलीशान शाहाणी, मोहम्मद तकी चने, साजिद मेमण, फरहान मेमण, काशिफ पीरज़ादे ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 20 सालनि खां रानीपुर सोबोदेरो लिंक रोड मरम्मत न थियण करे तबाह थी वियो आहे। हुननि चयो त रोड में खॾा हुजण सबबि केतिरा ई हादसा थिया आहिनि। संदन चवणो त रोड तालके हेडक्वार्टर सोबोदेरो पिणु वञी रहियो आहे, जंहिंखे सवें ॻोठ लॻनि था। एहतजाज बावजूदि तक जे चूंडियल नुमाइंदनि रोड जी मरम्मत नाहे कराई। सोबेदरे में न फ़क़ति रोड जो इशू आहे, केतिरनि ई ॻोठनि में गैस कोन्हे का। सोबेदरे में असांखे जेकी सभ खां ज़रूरत शइ आहे लेबॉरेटरी, उहा कोन आहे। हॉस्पिटल में मेडिसिन्स कोन आहिनि। मुसलसल 12 सालनि खां 3 इलेक्शनूं थी वियूं आहिनि त हिते पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाबु थिया आहिनि ऐं हिते सभु असां पीपुल्स पार्टी जा वोटर आहियूं, जेके हमेशह पीपुल्स पार्टी खे वोट ॾेई साईं फज़ल शाह ऐं साईं प्यारे अली शाह खे कामयाबु कयो आहे। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हू कॾहिं बि हिन रोड ते अची असांजा मसइला हल न कया विया आहिनि। ॿार बच्चा राति जो जेकॾहिं को एमरजेंसी में गंबड़ या जेको आहे सो वञे थो त रस्ते में ई मरीज़ माना जेको आहे सो मरी वञे थो। रोड जी अहिड़ी कंडीशन आहे ऐं 13 सालनि खां वठी इहा साॻी हालत रही आहे। एहतजाज कंदड़नि चेतावनी ॾींदे चयो जेकॾहिं रोड न ठारायो वियो त 1 फरवरी ते सैयद प्यार अली शाह जे घर ॾाढो एहतजाज कयो वेंदो। यासीन राजपुर, सिंध टीवी न्यूज़, रानीपुर।